Welcome to Synsoft Studio. This is Sahil Chandio. So अॼु असां नेक्स्ट पंहिंजो वीडियो था सिखूं जंहिंमें असां मार्कशीट सिखंदासीं त मार्कशीट कीअं ठाहिबी आहे ऐं मार्कशीट जा कहिड़ा फार्मूला आहिनि उन्हनि जी मदद सां असां कॾहिं बि पंहिंजी मार्कशीट ठाहे सघूं था। मीन्स के अॼु असां मार्कशीट जो कमु था सिखूं जीअं तव्हां पंहिंजी मार्कशीट पाण ठाहे सघो। होप त तव्हां असांजूं सभु शयुनि मां प्रॉपर तरीक़े सां फ़ाइदो वठी रहिया आहियो। इंशाअल्लाह तव्हां वधीक वठंदा वेंदा जॾहिं बि असां कम खे अॻिते वधाईंदासीं तव्हांजी नॉलेज में इंक्रीज़ थींदी वेंदी। तंहिं करे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो जीअं असांखे सपोर्ट थिए। तव्हांजी सपोर्ट सां ई असां अॻिते वधी सघूं था। त लेट्स सी असां अॻिते था हलूं मार्कशीट जो कमु सिखण लाइ। त मार्कशीट जॾहिं बि असां हूंदी आहे त हिन तरीक़े सां असां नंढो स्टेप ठाहियो आहे। जस्ट असां मैट्रिक वारा सब्जेक्ट ॾेई छॾिया आहिनि जीअं तव्हां हुन जे बारे में सिखी छॾियो। फॉर एग्ज़ाम्पल कोई बि नालो था ॾियूंसि असां अहमद ॾिनोसीं, फादर नेम असां कोई बि ॾेई छॾियोसि, फॉर एग्ज़ाम्पल ख़ान था ॾेई छॾियूंसि ऐं हिते असां सूमरो था ॾेई छॾियूंसि। ठीकु आहे, उन खां पोइ असां हिते था ॾेई छॾियूंसि सीट नंबर कहिड़ो बि हुजे 10 22 था ॾेई छॾियूंसि। ठीकु आहे, उन खां पोइ सेंटर कहिड़ो बि ॾेई छॾियोसि, फॉर एग्ज़ाम्पल कंबर था ॾेई छॾियूंसि। उन खां पोइ हाणे ऑप्टेन मार्क्स हिन जूं केतिरियूं तव्हां फॉर एग्ज़ाम्पल हिन खयूं आहिनि 85 मां हिन खयूं आहिनि फॉर एग्ज़ाम्पल 70 ऐं हितां थो खणे फॉर एग्ज़ाम्पल 65 ऐं हितां थो खणे 80। कुझु बि तव्हां पंहिंजी मर्ज़ी सां उन्हनि ते ॾेई सघोसि था। फॉर एग्ज़ाम्पल फिज़िक्स में खयूं अथई 70 ऐं हेठि था ॾेई छॾियूंसि 100 मां 87 खयूं अथई ऐं हिन मां खयूं अथई फॉर एग्ज़ाम्पल 63। ही एतिरी मार्क्स। हाणे असां छा कंदासीं, हिननि सभिनि खे प्लस कंदासीं। जेके बि हूंदियूं आहिनि फार्मूलो जेको असां अॻ में सिखियो हुयोसीं नॉर्मल तरीक़ो आहे, इज़िकल लिखंदासीं सम ब्रैकेट स्टार्ट। असां छा कंदासीं, हिननि सभिनि खे सिलेक्ट कंदासीं। सिलेक्ट करण खां पोइ ब्रैकेट ओवर कंदासीं, ओवर करण खां पोइ एंटर कंदासीं। उहो असांजी मैक्सिमम मार्क्स अची वेंदियूं, यानी कि जेके टोटल मार्क्स हिन खे आहिनि उहे सभु अची वेंदियूं। उन खां पोइ असां छा कंदासीं, हिननि जी परसेंटेज कढंदासीं। परसेंटेज जो फार्मूलो छा हूंदो, इज़िकल असां लिखंदासीं सम साॻे तरीक़े सां ब्रैकेट स्टार्ट। असां टोटल मार्क्स खणंदासीं ऐं उनखे छा कंदासीं, डिवाइडेड कंदासीं। जेके टोटल मार्क्स ही हूंदियूं, जीअं फॉर एग्ज़ाम्पल असां था खणूं इहे 425। ठीकु आहे, 425 मल्टीप्लेक्शन कंदासीं 100 सां ब्रैकेट ओवर। जेका बि परसेंटेज अची वेंदी उहा असांजी हिते ॾेखारींदी। इट मीन्स परसेंटेज केतिरी अची वई, 83। उन खां पोइ ग्रेड कढण लाइ असां छा कंदासीं, इज़िकल असांजो फार्मूला इफ़ सां असां इस्तेमालु कंदासीं। इफ़ ब्रैकेट स्टार्ट असां खणंदासीं छा, परसेंटेज, पोइ ॾींदासीं मथे हुजे या बराबरि हुजे फॉर एग्ज़ाम्पल 80 जे। ठीकु आहे, 80 जे पोइ असां छा ॾींदासीं, कामा डबल कोटेशन A1 ग्रेड अचे, 80 हुजे या 80 खां मथे हुजे असां इहो अची वञे। वरी उन खां पोइ डेफिनेटली अगरि 70% हुजे त हुनजे लाइ अलॻि असां ॾियणो पवंदो। इफ़ साॻे तरीक़े सां ॿीहर स्टार्ट करणी पवंदी, ॿीहर ब्रैकेट स्टार्ट करणी पवंदी। ब्रैकेट स्टार्ट वरी असां 83 खणंदासीं, मथे हुजे या बराबरि हुजे घणनि जे, 70 जे, कामा ॾींदासीं, डबल कोटेशन ॾींदासीं A ग्रेड अचे। मीन्स अगरि 70 हुजे त असांखे घणो ॾेखारे, A ग्रेड। साॻे तरीक़े सां कामा ॾींदासीं, इफ़ वरी ॿीहर स्टार्ट ब्रैकेट स्टार्ट साॻे तरीक़े सां 83 मथे हुजे या बराबरि हुजे कंहिंजे। जेको वैल्यू असांजो छा 70 हुयो, हाणे असां ॾींदासीं 60। त 60 ते छा अचे, डबल कोटेशन B ग्रेड अची वञे। B ग्रेड खे बंदि कयोसीं, कामा सेम ॿीहर इफ़ ब्रैकेट स्टार्ट वरी असां 83 खणंदासीं, मथे हुजे या बराबरि हुजे घणनि जे, 50 जे, कामा डबल कोटेशन छा ॾेखारे असांखे C ग्रेड, कोटेशन बंदि, कामा इफ़ साॻे तरीक़े सां ॿीहर वरी असां खणंदासीं 83 मथे हुजे या बराबरि हुजे घणनि जे, 40 जे। त असांखे छा ॾेखारे, या असां हीअं करे सघूं था, लेस हुजे या बराबरि हुजे छाजे। अच्छा ठीकु आहे, हिते तव्हां बाद में ॾेई सघंदा, छो त पास ऐं फेल हेठि असां ॾेई सघूं था। इज़िकल मथे या बराबरि हुजे 40 जे त असांखे छा ॾेखारे, ऐं फॉर एग्ज़ाम्पल D ग्रेड,
डी खे बंदि कंदासीं। हाणे असां छा कंदासीं, जेके बि ब्रैकेट स्टार्ट कयूं सभु बंदि कंदासीं। 1 थी वई, ऑटोमेटिक पाण ॿुधाईंदो वेंदो, ॾिसोसि क्लोज़ कंदा वेंदो, बंदि थी वियो, एंटर कयोसि, तव्हांखे हुते ॾिसो ग्रेड A1। अगरि होॾा मार्क्स तव्हां घटि वधि कंदा त हीअ पाण ऑटोमेटिक थींदो। उन खां पोइ अगरि असांजे हिते पास ऐं फेल थी अचे त पोइ असां छा कंदासीं, इफ ब्रैकेट स्टार्ट असां खणंदासीं परसेंटेज घटि हुजे या बराबरि हुजे 33 जे, कामा डबल कोटेशन छा ॾेखारे, पास, डबल कोटेशन बंदि, कामा अदरवाइज फेल ॾेखारे, कोटेशन बंदि, ब्रैकेट बंदि, एंटर तव्हांजो। अच्छा, घटि हुजे या बराबरि हुजे फॉल्स, ब्रैकेट कोटेशन बंदि, ब्रैकेट वर, एंटर, शो फॉल्स थो अचे। ॾिसो वीयर इफ घटि हुजे या बराबरि हुजे, अच्छा घटि न हुजे, असां छा लिखियूंसि मथे हुजे, एंटर, त ॾिसो पास। अगरि घटि थी वेंदो त फेल थींदो। अगरि ॾिसो असां हिन जूं मार्क्स घटि था कयूंसि, 42 कयूंसीं, 43 कयूंसीं, 35 कयूंसीं, फॉर एग्ज़ाम्पल 50 कयूंसीं, या असां हिन जूं हिते 33 कयूंसीं। ठीकु आहे, डी थो अची वञे, असां हिननि खे घटि कयूंसि, 50 खे बि घटि कयूंसि, 33 था कयूंसि, या हिननि ते बि असां 33 था कयूंसि, हिन जो असां फॉर एग्ज़ाम्पल 25 था कयूंसि। ॾिसो फॉल्स, जेकॾहिं असांजे फॉल्स हेॾां 33 त 33 असांजो होॾां पाण मुराद अची वेंदो। तव्हां कंट्रोल Z कंदा वञो जीअं असांजी, ठीकु आहे, एतिरी असांजी होप त तव्हांखे हीअ सभु शयूं जेकी असांजी मार्कशीट हुई तव्हांखे सम्झ में आई हूंदी। त अगरि असांजो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हुजे प्लीज़ शेयर कयो ऐं पंहिंजे दोस्तनि सां विरायो, ऐं जीअं असांखे सपोर्ट ॾे असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। थैंक यू फॉर वॉचिंग।